नाज़िम में पासे वाक़िफ़ ॿुधाईंदा हलूं त सिंध में मेवनि जो बादशाह अंब मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे। अंबनि जो मार्केट में अचण सां ॼणकार रौनक अची वञे थी। 200 लॻभॻि अंबनि जूं क़िस्मूं आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अज़हर लोची। सिंध में मेवन जो बादशाह अंबु पंहिंजी आब ऐं ताब सां मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे। पूरी मार्केट में पंहिंजे ख़ूबसूरत रंग ऐं ख़ुशबू सां रौनक बख़्शे रहियो आहे। सिंध जा अंब पंहिंजे रंग ऐं ख़ुशबू ऐं ज़ाइके जे हिसाब सां पूरी दुनिया में मुनफ़रिद हैसियत रखनि था ऐं गर्मी जे हिन मौसम में अंब जी मुंद अचण शर्त ॼण का बहार अची वञे थी ऐं बाज़ारुनि मां गुज़रंदे अंब जी ख़ुशबू माण्हुनि खे पंहिंजे पाण ॾांहुं मुतवजा करे छॾे थी। सिंध में हैदराबाद, मीरपुरख़ास, टंडोलियार में अंब आगाठा लहनि था जेके ॾिसंदे ॾिसंदे पूरी दुनिया समेत सिंध जे हर शहर में पहुची वञनि था। सिंध में अंबनि जूं 200 जे लॻभॻि जिन्सूं आहिनि, जंहिंमें मशहूर जिन्सूं नीलम, चौसो, बेगमपाली, अनवर अटोल, लंगड़ो, गुलाब खासो, ज़ाफ़रान, कलेक्टर, पताशो समेत ॿिए पिण आहिनि जेके मार्केट में विकामनि थियूं। अंब जी तारीख़ 100 साल पुराणी आहे। अंब जे बादशाह सिंध जे अंब जी शुरूआत सन 1905 खां कई, जेका इंडिया जे शहर मद्रास मां अंब जूं 4 चकियूं सिंध जे शहर मीरपुरख़ास खे तोहफ़े में ॾिनी वियूं, जिन मां 2 चकियूं अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद खान जूणेजो जे वालिद दीन मोहम्मद जूणेजो खे, 2 चकियूं काशेलो फार्म जे ज़मींदार अब्दुल समद काशेलो खे ॾिनी वियूं। मुल्क जे मौजूदगा सूरतहाल जे हवाले सां अंबनि जी एक्सपोर्ट इम्पोर्ट न थियण करे आबादकारनि खे सख़्तु नुक़सानु पहुचण जो ख़दशो पिण आहे। तयारु थियल अंबनि मां टॉफ़ियूं, कस्टर्ड, आइसक्रीम, पाउडर वग़ैरह तयारु थियनि था, जॾहिं त अंबनि मां अचार, जूस, पाउडर वग़ैरह तयारु कयो वञे थो। अंबनि में ख़ासि तौर ते अंबनि जो नंढो हुअण ऐं अंब जे फाटण जूं शिकायतूं आम आहिनि। उन हवाले सां आवाज़ टीवी न्यूज़ सां आबादकारनि, माहिरनि ऐं ज़मींदारनि ऐं हारनि ॻाल्हाईंदे चयो आहे त तक़रीबन 1000 खां मथे जेके से अंबनि जूं जेके से वैराइटीज़ आहिनि ऐं उहे पोखियूं वञनि थियूं दुनिया में अंब। ऐं पाकिस्तान में जेको सो तक़रीबन 200 अंबनि जूं जेके से वैराइटियूं पोखियूं वञनि थियूं। उन्हनि वैराइटियुनि में चौसो बि आहे, सिंधड़ी बि आहे, लंगड़ो बि आहे, अनवर रतुल बि आहे, समर बिश्त बि आहे, सरोली बि आहे, फजरी बि आहे, तोतापुरी बि आहे, अलमास बि आहे, अल्फांसो बि आहे, सावल बि आहे, सुनेरो बि आहे ऐं उन खां पोइ जेको सो सुर्ख बि आहे ऐं प्लस ॿियूं बि तमामु घणियूं वैराइटियूं आहिनि। गॾे मार्ब हिकिड़ी वैराइटी जेका डेवलप थी आहे, प्लस जेको सो माना पागारो वैराइटी बि हाणे डेवलप थी आहे। सिंध ऐं प्लस जेको सो केपीके जे 1% केपीके आहे, 70% जेको सो पंजाब जो रहीम यार ख़ान मुल्तान वारो इलाइक़ो आहे ऐं 25 खां 26% जेको सिंध में अंब थिए थो। ऐं अहिड़े नमूने जो सेकेंड लार्जेस्ट सिंध आहे। ऐं सम्झां थो त जेका 2010 वारी जेका असां वटि जेका बोड आई हुई उन में अंब वॾो मुतासिर थियो। उन में पोइ नतीजो थियो त किथे सोकड़ो आहे, किथे वरी पाणी वधीक आहे। त हीअ जेको बेल्ट आहे मीरपुरख़ास आहे, टंडो अलायार आहे, मटियारी आहे, टंडो मोहम्मद खान जा कुझु पार्ट्स आहिनि शेख भिरकी वारी साइड, या जेको सो असां मीरपुरख़ास चऊं, ऐं प्लस जेको सो सांगड़ टंडो आदम आहे, शहदादपुर आहे, बदीन जा कुझु पार्ट्स मातरी वारी साइड आहे, टंडो गुलाम अली वारी साइड आहे। ऐं अहिड़े नमूने उमरकोट जा बि कुझु पार्ट्स जेके आहिनि। त अंब नवकोट आहे, मीरपुरख़ास जो कुझु हिसो जेको मथे बैराज जे अलाए सां मिले थो। त आउं सम्झंदो अंबनि जी जेका बीमारी जे हवाले सां ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो त वॾे में वॾो जेको सो इशू बार्क बीटल जे हवाले सां, टिंडड़ी जे हवाले सां, उहो सडन डेथ जेको सो माना जेको ओचितो अंब सुकी वञणु ऐं अंब जेके से माना पंहिंजो पाण खे उन्हनि जे जीतनि जो अटैक थियणु। पर उन जा इलाही रीज़न्स आहिनि। उन में असांजे जेके रिसर्च या तहक़ीक़ वारा जेके से पैथोलॉजी जेके माहिर आहिनि या जेके एंटामोलॉजी जा माहिर आहिनि, उन्हनि जो जेको सो मुख़्तलिफ़ फार्मूला बि तय कया आहिनि त हिन फार्मूले तहत हिन अंबनि खे बचाए सघिजे थो। त अंबनि जी बटाई जो ॻाल्हि आहे, हाणे अंब थी वियो तयारु, त हाणे जेको सो हिनखे पटण असांजी मजबूरी थी वई आहे। हिन जो ईअं हुजे हिन को कारखानो हुजे कंहिं मसालो ठाहिण जो, उन मां को अचार असां हिते ठहनि, फैक्ट्रियूं हुजनि जेको जूस ठाहिनि, जेको उहो जूस माण्हू स्टॉक करे वरी अॻिते मोकिले। हाणे हींअर बॉर्डर बंदि लॻा पिया आहिनि, जेको हाणे हिनखे पटण असांजी मजबूरी आहे। दिहाड़ी 500 रुपया मिले थी असांखे। अॻु पहिरीं सुठो, हाणे कुझु घटि। अंब जाम अची विया आहिनि मार्केट में, बॉर्डर मुल्क या बंदि आहिनि, इन करे बस पोइ मुल्क में ई हलंदो, पेशावर वञे या अॻिते कराची, लाहौर। पाकिस्तान लेवल ते त 200 खां वधीक जिन्सूं आहिनि जेके कामयाबु जिन्सूं आहिनि। उनमें सिंधड़ी आहे, चौसो आहे, दसेड़ी आहे, लंगड़ो आहे, इहे कुझु जिन्सूं जेके आहिनि उन्हनि ते तमामु घणो कमु हले पियो। उन्हनि जी मार्केट बि आहे, उहो एक्सपोर्ट
जे लाइ बि उहे आहिनि कारआमद। सो उन हवाले सां सिंध लेवल ते जेकॾहिं ॻाल्हि कजे त मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट आहे, टंडो लहियार आहे, ठठो आहे, हैदराबाद आहे, मटियारी आहे, इन्हनि ज़िलनि में सिंधड़ी अंब जेको आहे सो उनजो ज़ाइको बि पंहिंजो आहे ऐं उनजी जेका क्वालिटी थिए थी उहा बि बाक़ाइदा जेका असां दुनिया में मञियल क्वालिटी आहे उनजी। असां सां मसइला जेके आहिनि उहे त काफ़ी मसइला आहिनि। गुज़िरियल साल जीअं लॉकडाउन जा इम्पैक्ट अंबनि जे बाग़नि ते पिया, वापारियुनि ते ऐं ज़मींदारनि खे बि काफ़ी नुक़सान थिया, उन्हनि जा रेट वग़ैरह जेके आहिनि उहे, ऐं उनखां अलावा लेबर जा मसइला वग़ैरह थी चुका, उन में मार्केट जेका आहे उहा डाउन थी चुकी। हिन साल जेका आहे फेबरवरी वारे महीने में हिकिड़ो असां सां मसइलो इहो थियो जो ख़रबूक जेको आहे सो अंबनि खे लॻो, पॉलिनेशन में तमामु घणो मसइलो थियो। उन में अंब जेको ठहे थो, अंबड़ी जेका ठहे थी ॿूर खां पोइ उहा न थी सघी आहे। उनजे करे बाग़नि में जेका प्रोडक्शन आहे उहा आउं सम्झां थो 40 खां 45 सैकड़ो जेका आहे उहो लॉस थी चुको आहे हिन वक़्त ताईं। उन खां पोइ बाद में जॾहिं अंब तयारु थो थिए उन खां पोइ असां वटि उहे सिस्टम कोन्हे, मैकेनिज़म कोन्हे, मैकेनाइज़्ड कोन्हे, असां वटि स्टोरेज कोन्हनि, ट्रांसपोर्टेशन कोन्हे, पैकेजिंग जा बि जेके आहिनि उहे फैसिलिटेड कोन्हनि। जेकॾहिं असीं अंब एक्सपोर्ट करियूं था, असांजो सिर्फ़ु 5% जेको आहे सो अंब एक्सपोर्ट थो थिए। हालांकि असांजी जेका ज़रूरत आहे उहो प्रोडक्शन जेका आहे उन मां 50-60 सैकड़ो असीं पाण यूटिलाइज़ करियूं था, उन खां बक़ाया जेको आहे सो असीं एक्सपोर्ट जे लाइ ॿाहिरि, पर गवर्नमेंट जी अदम तवजगी जे करे जेका आहे उहा एक्सपोर्ट नथी थिए। एक्सपोर्ट में बाय सी या बाय एयर में असां सां वॾा मसइला थियनि था। एक्सपोर्ट जे लाइ जॾहिं असांजो अंब उते वञे थो त पोइ उहो 4-4, 5-5 ॾींहं, 7-7 ॾींहं जेको आहे सो उते जेका आहे उहो फॉर्मेलिटीज़ पूरी करण में पूरा हूंदा आहिनि। उन में को सिस्टम कोन्हे। अंब पाण घर मां पैकेज थियण खां पोइ हिकरी जेको आहे सो उन में गर्मी जे करे उनजी क्वालिटी ख़राब थी थिए। फ्रूट फ्लाई जो बि मसइलो अचे थो उन में, पोइ जेके असांजा उते पोइ असांखे रिस्ट्रिक्ट कनि था। असांजो 50 सैकड़ो जेको आहे सो अंब एक्सपोर्ट जो उहो यूनाइटेड अरब अमारात में वञे थो, उन खां पोइ सऊदी आहे, जर्मनी आहे, यूके आहे, अफ़गानिस्तान, ईरान, इन्हनि मुल्कनि में वञे थो असांजो। पर उहो क्वालिटी न ठहण जे करे या क्वालिटी ख़राबु थियण जे करे जेका आहे उहा असांजो अंब जेको आहे ॿाहिरि मुल्कनि में कामयाबु कोन्हे। US में असांजे अंब जी मार्केट तमामु घणी आहे, जेकॾहिं सरकार उन ते तवजह ॾे, वैल्यू एडिशन ते सरकार ख़ासि करे तवजह ॾे। असां वटि जेके कोल्ड स्टोरेज न हुजण करे जूसिस, पैकेज, कन्फेक्शनरी वग़ैरह उन्हनि में असां सां मसइला आहिनि। रेट सभु आहे कोन, हींअर वञे 4-5 रुपए को थो किलो मंडी में। हींअर इहो जेको हींअर रेट त ॾियनि कोन पिया, जीअं ॿिया मथां बार्डर बंदि पिया आहिनि। असांजी हुकूमत खे दरख़्वास्त आहे त महिरबानी करे बार्डर खोलियो वञे। सिंध जे अंबनि जे ज़ाइके सबबु आलमी मंडी में अंबनि जी वॾी घुटाई आहे, जेको हुकूमती सरपरस्ती न हुजण करे सिंध जा बाग तबाह थियण लॻा आहिनि। करोड़ रुपयनि जो फंड हुजण करे अंबनि जे बीमारियुनि जे हवाले सां का बि तहक़ीक़ न थियण लॻी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर ते हुकूमत खे सुजाग थियण सां गॾोगॾु सिंध में अंबनि जे हवाले सां सेंटर क़ाइमु कया वञनि त जीअं आबादकारनि जो माली नुक़सान न थी सघे ऐं कोरोना जी वबा जे हवाले सां बार्डर SOP तहत खोलिया वञनि त जीअं आबादकारनि खे नुक़सान न थी सघे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ TV न्यूज़, टंडो जाम।